इन वक़्तु मां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गुलशन में मौजूदु आहियां, जिते जेको आहे त हिन स्कूल में 4 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं आहिनि। 7000 खां वधीक जेके वोट आहिनि उहे हिते दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त NA 236 ऐं PS 101 हिन इलाइक़े खे लॻे थो। जॾहिं त हिते बि वोटरनि जो जेको तइदादु आहे उहो असांखे काफ़ी घणो नज़र अची रहियो आहे, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम हिते बि सख़्तु कया विया आहिनि। पुलिस जी जेका नफ़री आहे उहा हिते बि मुक़ररु कई वई आहे, जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम संभाले रही आहे। हिन पोलिंग ते बि हिन वक़्तु ताईं बि को बि वाक़ियो जेको आहे त पेश न आयो आहे ऐं वोटर आराम सां पंहिंजो वोट कास्ट करे जेको आहे त हितां रवाना थी रहिया आहिनि। जॾहिं त ॿार हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमुनि पारां कैंप्स लॻायूं आहिनि, उते जेको माण्हुनि जो तइदादु आहे उहो वधंदो पियो वञे। ऐं हिन वक़्तु जेको थोरो टाइम बचियो आहे इलेक्शन जो जेको टाइम आहे 5 वॻे ताईं, 5 में बाक़ी 1 खां 1.5 कलाक बचियो आहे, जंहिंखां पोइ हीअ अमल जेको आहे ख़तमु थींदो ऐं हुन खां पोइ ॻणप जो जेको सिलसिलो आहे उहो जारी थींदो, जॾहिं त सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे ही पोलिंग जो अमल जारी रहियो। जी।